चीफ सरदार फयाज़ अहमद ख़ान लुंड पीपी अगवान मोहम्मद ख़ान लुंड की दावत ते कल्ह ई पहुतो। सरदार फयाज़ अहमद लुंड के हाउस पहुचण ते लुंड बिरादरी के सभी माण्हुनि पारां आजा कई वई। इन मौके ते पीपी अगवान टिकमदास हीरानी, अब्दुल अजीज़ लुंड, लतीफ़ लुंड, नवाज़ लुंड, अयाज़ लुंड, रमज़ान लुंड समेत सभी माण्हुनि अजरक जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पाराया। इन मौके ते ॻाल्हाईंदे चीफ सरदार फयाज़ अहमद ख़ान लुंड जो चवणो त खेसि ख़ुशी थी आहे हिते अची हितां जी सरज़मीन मोहम्मद ख़ान लुंड जहिड़ा अॾा माण्हू पैदा कया आहिनि। हुन चयो त असांजी बिरादरी जा घणा वोट विरहायल आहिनि, पर हिते अवां जो वोट विरहायल नाहे, उन जो सबबु मोहम्मद ख़ान आहे। काफ़ी माण्हू वोट वठी वञनि था, असांजे लुंडनि खां, मारोड़नि खां, हितों जे माण्हुनि खां, पोइ वरी वोट वठे खां पोइ उन्हनि जा सूंहं ई नथा बीहनि। ऐं उन जी वजह इहा आहे त हू वोट मुंतशिर थियल बिरादरियूं घणियूं आहिनि। अञा हिते मां सम्झां थो तव्हां में एतिरो इंतिशार मूंखे नज़र नथो अचे, उहो उन जी वजह मूंखे मोहम्मद ख़ान लॻे थो। चीफ सरदार फयाज़ अली ख़ान लुंड सां गॾु सरदार असद अली ख़ान लुंड, दादूमार रईस, अहमद ख़ान लुंड, मुज़फ़र अली ख़ान लुंड ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।